प्रधानमंत्री साईं जय झूलेलाल। तव्हां सां वेनती आहे साईं निमाणी, तव्हां सां वेनती आहे असांजी साईं असांखे सिंध ठाहे ॾियो, असांखे सिंध ठाहे ॾियो साईं। साईं जीअं त तव्हांखे ॼाण हूंदी, विभाजन जे समय 1947 में अखंड भारत जो सिंध पाकिस्तान खे ॾिनो हुयो। साईं सिंधियुनि को कोई राय मशारो न वरितो हुयो, ईअं ई ॾिनो हुयो। असांजा वॾा ॿुधाईंदा आहिनि, साईं पोइ दंगा थिया, माण्हू घर ॿार छॾे आया, कंदियूं सभु शयूं छॾे आया, सिर्फ़ हिकिड़ी जान खणी आया। हिनमें असांजो कहिड़ो देश हुयो साईं? कोई दोष न हुयो असांजो। असां त पंहिंजे सिंध में ख़ुशि हुयासीं न साईं। साईं तव्हां सां निमाणी वेनती आहे, हाणे असांखे सिंध ठाहे ॾियो हिंद में, या त उहो सिंध असांखे वापसि वठी ॾियो। इहा महिरबानी कयो साईं। मां विनोद, जय झूलेलाल साईं। त तव्हां विनोद मेघवानी, तव्हांखे सिंध खपे। हिन में कोई शक कान्हे साईं। सिंधी क़ौम सां ज़ुल्म थियो आहे, उनजे मथां जेके ज़ुल्म थिया आहिनि, कहिड़ी क़ौम जे मथां न थिया आहिनि। तव्हांखे सिंध त साईं मिलणु खपे। बिल्कुलु सरकार तव्हां सां गॾु आहे साईं। तव्हांखे सिंध ठाहे ॾींदी, तव्हांखे सिंध ठाहे ॾींदी। त विनोद कुमार, तव्हां हिकु कमु कयो, तव्हां सभिनि सिंधियुनि ॿारनि खां लिखाइजो कि असांखे सिंध खपे। सभिनि जूं साइना कराइजो ऐं असांजे कार्यालय में मोकिलियो। असां हिते चर्चा कराईंदासीं, मिलानींदासीं। तव्हांखे सिंध मिलंदो, ज़रूरु मिलंदो। तव्हां संदो प्रयास कयो, असां संदो प्रयास कंदासीं। Download Moj.